रूमीअ जी ओताक समाजी ऐं इस्लाही कालम मूं जिनीसी संग रिश्ता नाता दोस्तियूं वास्ता राबता झेड़ा झटा फितना फसाद सभु ज़िंदगी जी रौनक में शुमार थियनि था। जिते कुर्ब हूंदा उते कशाला बि कढिबा आहिनि। वक़्त जूं कदूरतूं सिर्फ़ कुर्ब कारण सहबियूं आहिनि, पर उफ़ बि कोन कबो आहे। मतां मोहबतनि जे मेल जोल में का वेछी वेड़ी विरचाए न विझे। ख़बर तॾहिं पवे जॾहिं दिल वारो दोस्त परे थींदो वञे ऐं ख़ुशामद ख़रीद ख़ुशी न करे विझे। वेझड़ाई वारे दौर में जिते घणियूं मुनाफ़क़तूं मकर निर्वार थिया आहिनि, वरी स्टील जे चिमचनि जी जॻह इंसानी पोशाक वारनि चहिरनि वरिती आहे। कद न काठ सूरत न सीरत बस मुल्ह कारण मुड़स वेचारड़ा छोकरनि छबरनि वांगुरु वात टेड़ा करियो ओबासियूं खाईंदा वतन ऐं लछण लुड़कंदा वञनि। बदिले जी बाहि में भरियल चङा ठाहोका ठाठारा ख़ाली ठिकरनि ते ठहकियो अचो पासो वठनि पट ते अचो तॾहिं लड़कनि जॾहिं मफ़ादनि जूं धचियूं धूड़ थियो वञनि। नक चप हूअं बि पुठनि ते टंगियल टोकरीअ वांगुरु, बाक़ी ख़ौफ़ ख़तरो छाजो। शल को नओं मज़मून को सणभो चहिरो न ॾिसनि, बसि झलियो बीहो रहनि छिक छिका में, या पंहिंजा लटा लीड़ू या अॻियूं न कंहिं कम जो रहे। बसि धिका में दोखा खायो घर अचो ऊंधो मंजो करियो सुम्हियो पवनि, पोइ फाथा घर जा फर्द। जॾहिं रूमीअ जी ओताक में दरवेश जी रिहाण में वञण थियो त दरवेश चयो दोस्तो, इंसान जॾहिं हिकु इंसान मां हिर्स ऐं हवस जे करे बघड़ बणिजी वञे त हू पंहिंजनि ऐं परावनि जा हुकूक ऐं हक़ रिढूं सम्झी खाईंदो वञे सिवाइ कंहिं अहसास जे, छाकाणि जो उन जो अंदर वारो रूह हिकु इंसान जी जॻह ते बघड़ बणिजी वियो आहे। अहिड़े इंसान मां कहिड़ी उमीद कजे, पोइ हू भले पंहिंजो या परायो कहिड़े बि मनसब ते फ़ाइज़ छो न हुजे, उन्हनि लाइ रिढनि जे वलर जो मालिक ऐं धणी रखवालो मज़बूत हुअणु लाज़मी आहे। अहिड़ा माण्हू जॾहिं कंहिंजे कुल्हे खे चाढ़ी सम्झी मथे चढ़ी वेंदा आहिनि त पहिरियां ई उन जा कुल्हा चॿाड़ण शुरू कंदा आहिनि, पोइ सॼे जिस्म जी परघोर लहंदा आहिनि। उहे कुल्हा ऐं चाड़ियूं उहे अज़ीम रिश्ता ऐं इंसान आहिनि जिन तव्हांखे चढ़ण लाइक़ु सम्झी पंहिंजा नरम नाज़ुक कुल्हा यानी तालीम ऐं तरबियत सेखारी ऐं अव्हां उन जे बदिले में कावड़ उन मां यानी उन जे ॿियनि हमदर्दनि मां कढणु शुरू कई। तव्हां यकीन करियो, जॾहिं उहे कुल्हा अव्हां खाई विझंदा, पोइ पाण मुरादो पट ते अची डहंदा, पोइ ईअं चवंदा, मूं जिनीसी संग। पोइ अहिड़ा अज़ीम कुल्हा किरदार ॻोल्हे कोन मिलंदा, जेके बेदाग़ साफ़ शफ़ाफ़ हुजनि, जिन खे अव्हां पंहिंजनि मफ़ादनि ख़ातिर इस्तेमालु कयो, पर उन्हनि कुल्हा कोन कढराया ऐं अव्हां वेही खाधा। सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।